ٹنڈو حيدر لڳ ڳوٺ ٹنڈو بهاول واسين پاران پاڻي جي खोट خلاف احتجاجي مظاهرو ڪري چيتي نعريبازي ڪئي وئي. ان موقع تي سياسي سماجي اڳواڻن ۽ ڳوٺ واسين شير خان ۽ ٻين ميڊيا کي ٻڌايو ته اسان جي ٽن ڳوٺن کي سراسر نظرانداز کيو پيو وڃي. 4 سالن کان ڳوٺن جو پاڻي بند آهي. ڳوٺ واسي پنهنجي مدد پاڻ تحت پري پري واري علائقن مان گڏهه گاڏين ۽ ڪلهن تي پيئڻ جو پاڻي ڀرڻ تي مجبور آهن. اسان جو پاڻي 4 سال थिया पाणी आहे जिन में 4 ॻोठ जी ٹنڈو बहावल ٹنڈو गुलाम अहमद जाड़ो बबर राहू परियार ये वीचारे हिते जर जो पाणी तमामु खारो आहे. जर जो पाणी हेठि जो खारो आहे. माण्हू परे परे खां पाणी भरियो था अचनि. केॾीमहिल वाटर वहनि था या कोन था ज़मीनदार माल खे बि नथा पाणी ॾियण ॾियनि. असां ॻोठ टंडे बहावल जा रहियासीं. हिते क़दीमी रहियासीं. असां वटि 1996 में शहीदनि खां पोइ हिते वाटर सप्लाई मंज़ूर थी हुई. उहे तक़रीबन 4-5 साल हली. उन खां पोइ जेको आहे तक़रीबन 5 साल थी विया मुसलसल बंदि पई आहे. असांजे ॻोठ में पीअण जे पाणी जी का बि सहूलियत कान्हे. जेको उन्हनि कमु करायो उन्हनि जी महिरबानी. ॻोठ में लाइनुनि विछाइण जे लाइ उन्हनि जो मेटेरियल हिते पियो आहे. अञा उहे लाइनूं कोन विछायूं आहिनि. उहो कहिड़ो सबबु आहे जो हीउ पाण कमु कोन थो थिए. महिरबानी करे हिन खे जल्द खां जल्द उन्हनि सिंध हुकूमत तक जे चूंडियल उम्मीदवारनि पब्लिक हेल्थ इंतजामिया ॿियनि वसवारनि खां पुरज़ोर मुतालबो कयो त वाटर सप्लाई जल्द फ़ाल करे ॻोठ वासियुनि खे बुनियादी हक़ ॾिनो वञे. विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk